हेलो अस्सलाम वालेकुम। ओनली सिंध टीवी में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल जे निशान ते क्लिक कयो जीअं जल्दी तव्हां वीडियो पहुची सघनि ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। जी हाँ दोस्तों, अॼु तव्हांजे लाइ हिकु ज़बरदस्त एप्लीकेशन खणी आयो आहियां जेको तव्हांजी मोबाइल खे तमामु ख़ूबसूरत कंदो, जेको लॉक तव्हां यानी ज़िप ज़रिए हणी छॾंदव। इनशाला ज़बरदस्त लॉक आहे, गोल्डन कलर में तक़रीबन वॉलपेपर इलाही आहिनि, जेको तव्हांखे पसंदि अचे उहो हणी सघो था। ठीकु। जी हाँ दोस्तों, तव्हां वीडियो लास्ट तक ॾिसिजो, इनशाला पूरो मां तफ़सील सां तव्हांखे सम्झाईंदुसि। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा त ओनली सिंध टीवी खे तव्हां अञा ताईं सब्सक्राइब न कया आहियो त सब्सक्राइब करे वठो ऐं बेल जे निशान क्लिक कयो जीअं त आउं अपलोड वीडियो कयां तव्हां वटि जल्दी पहुची वञे। जी हाँ दोस्तों, एप्लीकेशन जो नालो आहे गोल्ड लॉक। ऐं गोल्ड लॉक तव्हांखे प्ले स्टोर मां बिल्कुलु मिली वेंदो। इन जो हणणु ऐं इस्तेमालु यूज़ करणु बिल्कुलु आसानु आहे। इहे साम्हूं त खुली आयो, इन जो एड खे असां पैक कंदासीं। उन खां पोइ तव्हांखे पहिरियां ॿुधाईंदो हलां त वॉलपेपरनि जा ॾिसंदासीं कहिड़ा कहिड़ा आहिनि ऐं तमामु ख़ूबसूरत आहिनि। सही पुछा कयो, मूंखे ॾाढो पसंदि आहे, मुंहिंजे पंहिंजे मोबाइल में लॻल आहे। असां हिन खे यूज़ कंदासीं ऐं हिन खे यूज़ करण जो तरीक़ो इहो ई आसानु आहे ऐं हिन खे असां मोबाइल खे पंहिंजो खोलींदासीं। जीअं दोस्तों तव्हां ॾिसी सघो था, बिल्कुलु केॾो ख़ूबसूरत आहे लॉक। तव्हां ॾिसो, बिल्कुलु बंदि करे सघो था ऐं खोले सघो था, बंदि करे सघो था। ऐं ज़बरदस्त आहे, मां चवां थो न, ज़बरदस्त सफ़ा यानी स्पेशल आहे ऐं ख़ासि तव्हांजे लाइ। इनशाला तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई हूंदो। अगरि सम्झ अचे तव्हां कमेंट पुछा करे सघो था या मुंहिंजे व्हाट्सएप ते तव्हां मैसेज करे सघो था। बसि एतिरो ई। इनशाला नेक्स्ट वीडियो में वरी मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़। जी एस सिंध।